पुनू जे पुछन उम्र सब इश्क से पुनू जे पुछन रीस रिज़ालियूं तिन से उजाड़े खेकन जे मार्ग मंझ मरन वॾा ताले तिन जा न से तड़होड़ाक न वायूं वणजारनि जूं अॼु पुण सर्दियूं सामूंडनि जा अॼु पुण चिकिम चाक मारीनम फिराक पाड़े छुपरियनि जा। पाण स्टेज ते वेठल साईं जलाल महमूद शाह रोशन अली बुरड़ो खुदाबख्श थेबो ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त दरिया ख़ान लिगारी ऐं ॿिया पंडाल में वेठल साथियो ऐं कारकुन साथियो ऐं वज़ीर अली जा भाइरो उनजा फैमिली जा पतो जीअं साईं जिन्स पाण अॼु वज़ीर अलीअ खे यादि करण जे लाइ गॾु थिया आहियूं। हुन जे विछोड़े खे साल थी वियो आहे ऐं साल वॾो अरसो आहे। मौत फितरी अमल आहे। माण्हू जेको बि आयो आहे दुनिया में जेके फ़लसफ़ा पढ़िया अथऊं उन्हनि सभिनि मौत जो ज़िक्र त कयो आहे पर उन्हनि किथे बि इहो कोन लिखियो आहे त उनखे कीअं रोके सघिजे थो, पर उन्हनि ज़िंदगी ते ज़रूरु लिखियो आहे त उन ज़िंदगी खे लाभाइतो कीअं थो बनाए सघे, उहा ज़िंदगी भरपूर कीअं थी सघे, उहा ज़िंदगी कराइती कीअं थी सघे, उहा ज़िंदगी पंहिंजे वतन ऐं क़ौम जे लाइ कमु कीअं थी सघे, कमाइती कीअं थी सघे। ऐं जेकॾहिं उहा ज़िंदगी कमाइती थी वञे त तव्हांखे मौत चुणो ई न आहे। मौत सां पोइ सपना नथा थी सघनि, जीअं माण्हू मरनि तीअं माण्हू बचनि। उहे सपना ज़िंदा रहणु खपनि ऐं उहे सपना उन माण्हू जा ज़िंदा रहंदा जंहिंजो समाज जे लाइ वतन जे लाइ धरती जे लाइ किरदारु अदा कयल हूंदो, जंहिंजो को समाजी कार्ज हूंदो। पाण पढ़ंदा आहियो न त शाइरी जो कार्ज कहिड़ो आहे, नसर जो कार्ज कहिड़ो आहे। आउं थो चवां त माण्हू खे सोचणु खपे त समाज में फ़र्द जो कार्ज कहिड़ो आहे। फ़र्द जेको दुनिया में आयो आहे, समाज में आयो आहे, उनजो समाजी कार्ज कहिड़ो आहे। सो ही जेके दोस्त वज़ीर अली जहिड़ा जेके जॾहिं समाज में किरदारु अदा करण जी पोज़ीशन में अचनि, जॾहिं पंहिंजी सुञाणप ठाहे अचनि, जॾहिं पंहिंजे पाड़े जो माण्हू, पंहिंजे घिची जो माण्हू, पंहिंजे तिलके जो माण्हू, पंहिंजे ज़िले जो माण्हू उमेद रखणु शुरू करे त ही उहो वज़ीर अली आहे जेको साईं जिम्स जे फ़िक्र जो पैरोकार आहे। इहो वज़ीर अली आहे जेको सिंध यूनाइटेड पार्टी जो उहिदेदार आहे। इहो मुंहिंजो ॿाहबेली थींदो, इहो मुंहिंजे सर सां सॾु ॾींदो, इहो मूंसां गॾु बीहंदो। तॾहिं उहो माण्हू असां खां विछड़ी वञे त उहो मौत इंतिहाई ॾुखो ईंदड़ हूंदो आहे, इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ हूंदो आहे। माण्हू फितरत जे फ़ैसिलनि सां विड़ी न सघंदो आहे, पर माण्हू पंहिंजे फितरत में हुनजे ख़िलाफ़ एहतिजाज कंदो आहे। पाण जेको रोअंदा आहियूं, रड़ियूं कंदा आहियूं, उछंगारूं ॾींदा आहियूं, अखियुनि में लुड़क ईंदा आहिनि, इहो फ़र्द जो फितरत सां एहतिजाज हूंदो आहे। त जेतोणीकि असीं उन ॾाढ खे या असीं उन रज़ा खे रोके नथा सघूं, पर असांखे उहा ॻाल्हि सुठी न लॻी आहे, मंज़ूर न आहे, असां ॾुखारा आहियूं हुन ते। सो हुनजे करे असीं वज़ीर अली जे उन मौत ते इंतिहाई ॾुखारा आहियूं ऐं आउं ख़ुशनसीबु आहियां जो उन ॾींहं ते बि मूंखे वज़ीर अली जा भाकर नसीब थिया। सन में असांजो जलसो जीअं ख़तमु थियो, ॿाहिरि निकितसि त मूंखे वज़ीर अली मिलियो, असां 5 डायमंड बीठा हुआसीं, कचहरी कईसीं ऐं ॿिए ॾींहुं मूंखे ख़बर पई त वज़ीर अली असांजे विच में न रहियो आहे। सो असीं सभु ॾुखारा आहियूं, सिंध यूनाइटेड पार्टी जा कारकुन या हुनजा गृहभाती सभु हुनजे विछोड़े ते ॾुखारा आहियूं ऐं असीं उहो ॾुख तव्हां असां पाण में वंडण जे लाइ गॾु थिया आहियूं। सवेरे दोस्त ॻाल्हि कई त क़ौमी तहरीक जो कारकुन छाजे लाइ थो कमु करे। आउं सम्झां थो त उहो न रुॻो पंहिंजी मौत खे ख़ूबसूरत बनाइण लाइ जदोजहद थो करे, पर उहो पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बनाइण लाइ जदोजहद थो करे। न रुॻो पंहिंजी ज़िंदगीअ खे, पर पंहिंजे वतन, पंहिंजी क़ौम, पंहिंजी धरती, पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बनाइण लाइ जदोजहद थो करे। वज़ीर अलीअ समेत तव्हां जेके सभु वेठा आहियो, तव्हां इन लाइ जदोजहद था कयो न त मुंहिंजे वतन सिंध जूं जाग्राफ़ी सरहदूं महफ़ूज़ हुजनि, मुंहिंजी ॿोली महफ़ूज़ हुजे, मुंहिंजा वसीला महफ़ूज़ हुजनि, असां पंहिंजी धरतीअ ते पंहिंजे रंग ई ढंग में ज़िंदगी गुज़ारे सघूं। ही जेके माण्हू बेपरवाह थी जदोजहद था कनि, जिन खे ख़बर आहे त हीअ स्टेप जेका कंट्रोल डेमोक्रेसी सां इस्तेमालु कंदो आहे, कंट्रोल डेमोक्रेसी आहे, हिन में इक़्तिदार कहिड़नि माण्हुनि खे थो मिले, हिन में हुकूमतुनि में कहिड़ा माण्हू था अचनि, पर क़ौमी कारकुन खे ख़बर आहे त मूं ते हिकिड़ी तारीख़ी ज़िम्मेवारी आहे, उहा इहा आहे त मूंखे पंहिंजे वतन जो तहफ़ुज़ करिणो आहे, मूंखे सिंधियत जो तहफ़ुज़ करिणो आहे। उन जे लाइ हर क़िस्म जी जदोजहद करण जे लाइ ऐं क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु रहंदुसि। अॼु पाण जिन हालतुनि में बीठा आहियूं, अॼु सिंध जिन हालतुनि में बीठी आहे, कहिड़े नाले हेठि सिंध जो फंड विकियो वियो आहे, कंहिं विकियो आहे, कहिड़े नाले हेठि कराची खां वठी जामशोरे ताईं सॼी पहाड़ी सिलसिलो
सॼो असांजो जेको जबल आहे उहो विकिणी छॾियो अथनि, तीनवाल करे छॾियो अथनि। कहिड़े नारे ई नाले हेठि सॼी सिंध में धारिया आबाद कया विया आहिनि? कहिड़े नारे ई नाले हेठि सिंध जो तेल गैस कोयलो धारियुनि खे ॾिनो वियो आहे? जॾहिं ॻाल्हायूं था त चवनि था तव्हां लीको कढी छॾियो। हा, लीके कढण जो वक़्तु अची वियो आहे। असीं चऊं था त लीको ईअं निकिरणु खपे त 1 यूनिट जे दौर में जॾहिं सिंध जो क़ौमी तशख़ुस खसियो वियो तॾहिं साईं जिम सेठ किथे बीठल हो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो किथे बीठल हो। इहो लीको तारीख़ कढी छॾियो आहे। उन लीके खे वधीक ॾिठो हालतूं कनि पियूं। जॾहिं बंगालियुनि ते ऑपरेशन पियो थियो, जॾहिं हज़ारे लखे औरतुनि जी असमत दरी पई थी, तॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो किथे बीठल हो ऐं तॾहिं साईं जिम सेठ किथे बीठल हो। इहो तारीख़ संदो क्लियर करे छॾियो आहे, चिटो करे छॾियो आहे। ऐं जॾहिं 71 जे साने खां पोइ सिंध खे पहिरियों दफ़ो आइनी कानूनी गुलामी में धिकण वारी पीपल्स पार्टी ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहिनि। 73 जो आइन सिंध जे वसीलनि खे वफ़ाक़ जे हवाले थो करे। 73 जो आइन सिंध समेत हिन फेडरेशन में रहंदड़ सभिनी क़ौमुनि खां पंहिंजो क़ौमी तशख़ुस खसे थो वठे। उन जे करे असां आइनी गुलामी में ॿिन्हिनि माण्हुनि जे करे आया आहियूं। असांखे आइनी तौर ते गुलाम कयो वियो आहे। ऐं उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ 77 ताईं सिंध जो कहिड़ो क़ौमी कारकुन हो उन दौर जो जेको जेल में न वियो हुजे, जंहिंजे घर भाती गिरफ़्तार न थिया हुजनि? अब्दुल वाहिद आरिसर खां वठी मीर मौला बख्श लिगारी ताईं सभु उन वक़्त जा मुतारिफ़ क़ौमी कारकुन या त पाण जेलनि में हूंदा या उनजे घरनि जा भाती जेलनि में हूंदा। ऐं पोइ ज़ुल्फ़िकार भुट्टे खां पोइ कंहिं MRD जी जदोजहद में शहीद थींदड़ सभिनी सिंधियुनि जे खून खे जेको आहे विकिरो करे इक़्तिदार वरितो ऐं उन इक़्तिदार जा मज़ा माणिया। ऐं MRD में शहीद कंदड़नि खे कंहिंखे हिकिड़े ते FIR दाख़िल कोन थी। ईअं वरी उन खां पोइ ईंदड़ दौरनि में साईं जिम सेठ नज़रबंदीअ में असां खां विछड़ी थो वञे, सिंध खां विछड़ी थो वञे। उनखे इजाज़त कोन थी मिले त हू पंहिंजो इलाजु कराए सघे ॿाहिरि वञी। उहा कंहिंजी हुकूमत हुई। ऐं उन खां पोइ उन्हनि जे नारे ई नाले हेठि सिंध में जेके बि क़ौमी कारकुन शहीद थिया आहिनि, सॼी वॾी डिघी लिस्ट आहे क़ौमी कारकुननि जी शहादतुनि जी। तव्हां खणी ॾिसो उहे कंहिंजे दौर में शहीद थिया आहिनि, उहे कंहिंजे दौर जी हुकुमरानी में शहीद थिया आहिनि। ऐं अॼु जॾहिं सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जी ॻाल्हि थी थिए, जॾहिं सिंध जी सामूंडी पटी लिखी ॾियण जी ॻाल्हि थी थिए, जॾहिं सिंध में मेगा मनसूबनि जे नाले ते धारियुनि जी आबादकारी जी ॻाल्हि थी थिए, त उनजे पुठियां कहिड़ा किरदार बीठा आहिनि? उनजे करे इहा ॻाल्हि चिटी ऐं वाज़े थी चुकी आहे त सिंध में हिकिड़े पासे मज़बूत मर्कज़ जे नाले ते फेडरेशन सिंधियुनि खे गुलाम ठाहियो वेठी आहे ऐं ॿिए पासे पीपल्स पार्टी जी सूरत में उन जा सहूलियतकार मौजूदु आहिनि जेके सदाई इक़्तिदार जे लाइ आउं चवंदो आहियां त पाण क़ौमी कारकुननि जे लाइ धरती माउ जे बराबरि आहे। पाण हुनखे धरती माता चवंदा आहियूं। पाण वतन जी ॻाल्हि कंदा आहियूं, पाण एहसासनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, पाण जज़्बनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, पाण इश्क जी ॻाल्हि कंदा आहियूं, पाण कमिटमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं। पर हिननि जे लाइ धरती माउ न आहे, हिननि जे लाइ रियल एस्टेट प्रॉपर्टी आहे, हिन जे लाइ ईअं ज़मीन जो टुकड़ो आहे ऐं उहो पैसनि जे ख़ातिर, लखनि जे ख़ातिर, करोड़नि जे ख़ातिर पंहिंजे माउ खे विकिणण जे लाइ तयारु थी था वञनि। हिननि में त उन फैज़ू गबोल जेतिरी बि हिमत कोन्हे का, उन फैज़ू गबोल जेतिरो जी ज़रूरत कोन्हे का जो ही चई सघनि त बाबा आउं तव्हांखे पंहिंजी ज़मीन इन सूरत में लिखी ॾींदुसि त तूं मलक रियाज़ तूं खणी अचु, चेक खणी अचु, जेका क़ीमत तूं पंहिंजे माउ जी लॻाईंदे उहा क़ीमत आउं पंहिंजे ज़मीन जी थो लॻायां ऐं आउं तोखे उहा क़ीमत ॾियण जे लाइ तयारु आहियां। हिननि में त एतिरी ज़रूरत कोन्हे, गैरत कोन्हे। उनजे करे हीउ जेको नओं फ़लस्तीन ठहियो आहे, हीअ जेका नई गज़ा जी पटी ठही आहे, इहा सिंध जे लाइ नवां चैलेंजिस आणींदी। जेको सिंध जी सामूंडी पटी विकिजे पई ऐं सिंध जे पहाड़ी सिलसिले ते कब्ज़ो थियो आहे, उन जो दिफ़ा कीअं थो करे सघिजे? उनजो दिफ़ा मज़बूत तंज़ीम कंदी, उनजो दिफ़ा वज़ीर अली थी विणे जहिड़ा क़ौमी कारकुन कंदा। असीं जेकॾहिं मुनज़म थी करे, असीं जेकॾहिं मुतहद थी करे सिंध खे का सगारी सियासी जमायत ॾेई वियासीं, सगारी सग ॾेई वियासीं, जेका रोडनि खां वठी, रस्तनि खां वठी पार्लियामेंट ताईं हर मोर्चे ते सिंध तहफ़ुज़ करे सघे ऐं सिंध मुहाफ़िज़ बणिजी सघे। उनजे करे असीं जॾहिं पंहिंजे कंहिं विछड़ी वियल दोस्त खे यादि था करूं, तॾहिं असांखे इहो ज़हन में रखी छॾणु खपे त असीं हुनजो ॾियारो मल्हाइण लाइ गॾु नथा थियूं। असीं उनजी जदोजहद, उनजे अमल, उनजी क़ुर्बानीअ जो वचन ऐं वाइदो करण जे लाइ गॾु था थियूं त जेका जदोजहद असांजे साथी कई आहे, जेको अमल असांजे साथी कयो आहे, जंहिं कमिटमेंट सां असांजो साथी बीठो रहियो आहे, उहा कमिटमेंट, उन जज़्बे ऐं उन जोश ऐं उन इश्क सां असांखे जदोजहद करणी आहे। तॾहिं ई असीं पंहिंजो इश्क
ऐं जदोजहदूं घर वेठे ओ लतीफ़ साईं चयो आहे न, वेठी घर घोड़े मथां पिरी जुमिलो। घर वेही वॾा वॾा ख़्वाब ॾिसण सां वतन आज़ाद न थींदो, वतन जी बका न थींदी, वतन जी जदोजहद न थींदी, घर वेही ख़बरूं करण सां न थींदी, मुनज़म थियण सां थींदी, जदोजहद करण सां थींदी, तंज़ीम ठाहिण सां थींदी। हा, सिंध में आउं ॾिसंदो आहियां डेली त सिंध में जेको साईं जिन सेठ जे फ़िक्र जो पोरो आहे, कमु आहे, उहो वाक़ई ॾाढो पखड़ी चुको आहे, उहो वाक़ई लखनि में तब्दील थी चुको आहे। पर उनजो इज़हार मुंतशिर हुजूम जी सूरत में छो थो थिए? उनजो इज़हार असां कॾहिं कॾहिं एकता ॾींहं ते ॾिसी था वठूं, कॾहिं कॾहिं के प्रोग्राम में ॾिसी था वठूं, पर उहो डायरेक्शन लेस आहे, उहो मुंतशिर हुजूम आहे। सिंध खे मुनज़म माण्हुनि जी ज़रूरत आहे, मुंतशिर हुजूम जी ज़रूरत न आहे। आउं चवंदो आहियां त इहा बाहि आहे हिकिड़ी क़ौमी कारकुननि अंदरि जेका ज़िलतनि, नफ़रतनि ऐं करब जे करे क्रोध पैदा थी आहे, पाण जेको ग़ुलामी जे करे अलाए कहिड़ियुनि कहिड़ियुनि ज़िलतनि मां गुज़रिया आहियूं, उनजे करे हिकिड़ी बाहि मौजूदु आहे। पर उहा बाहि जेकॾहिं कंट्रोल में हूंदी, उहा बाहि जेकॾहिं ज़ाब्ते में हूंदी, त उहा रद पचा खां वठी अलाए कहिड़ियुनि कहिड़ियुनि मामलनि में कमु ईंदी, बिजली ठाहिण ताईं कमु ईंदी। पर जेकॾहिं उहा बाहि ज़ाब्ते में न हूंदी त उहा बाहि अलाए कंहिंखे साड़े छॾींदी। सो असांखे सिंध में जेका मौजूदु कावड़ आहे, ॾुख आहे, पिताव आहे, उनखे तंज़ीम जी शिकिल ॾियणी आहे। इहो ई साईं जलाल महमूद शाह जो पैगाम बि आहे, इहो सिंध यूनाइटेड पार्टी जो पैगाम बि आहे, इहो वज़ीर अली तीमे जो पैगाम बि आहे। उनजे करे साथियो, अचो पंहिंजे वतन जे दिफ़ा जे लाइ, पंहिंजे पहाड़नि जे दिफ़ा जे लाइ, पंहिंजे संद जे दिफ़ा जे लाइ, पंहिंजे थर जे दिफ़ा जे लाइ पाण गॾु थी करे हिकिड़ी मुनज़म सियासी जमायत ठहियूं ऐं असां इहो वाइदो करियूं त असां रोडनि खां वठी वोट ताईं सभु जो सभु पंहिंजे सिंध वतन जे लाइ कंदासीं, सिंधी माण्हुनि जे लाइ कंदासीं। तव्हांजी महिरबानी जी।